हथ में स्मार्टफोन, घरनि में स्मार्ट टीवी, हर पल सोशल मीडिया ते नयूं ख़बरूं ऐं वीडियोस। अहिड़े जदीद दौर में बि हिकु आवाज़ आहे जेको अॼु बि हज़ारें दिलनि में जीअरो आहे। उहो आवाज़ आहे रेडियो जो। हिकु वक़्तु हो जॾहिं न टेलीविज़न आम हो, न इंटरनेट, न मोबाइल फ़ोन ऐं न ई सोशल मीडिया। उन दौर में माण्हुनि ताईं ख़बरूं, मौसीक़ी, ड्रामा, ज़रई प्रोग्रामनि समेत तफ़रीह पहुचाइण जो सभ खां अहम ज़रियो रेडियो हो। सुबुह जो ख़बरनि खां वठी राति जी मौसीक़ी ताईं रेडियो हर घर जो मुस्तक़िल साथी हूंदो हो। केतिरनि ई ख़ानदाननि में शाम जो सभु माण्हू गॾिजी रेडियो ॿुधंदा हुआ, जेका हिकु ख़ूबसूरत समाजी रिवायत बणियल हुई। रेडियो जूं लहरूं उते बि पहुची वञनि थियूं जिते जदीद टेक्नोलॉजी जा सिग्नल पहुची नथा सघनि। इन करे दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में एमरजेंसी हालतुनि दौरान रेडियो खे अॼु बि सभ खां वधीक क़ाबिल एतमाद ज़रियो सम्झियो वञे थो। सिंध जे केतिरनि ई शहरनि जियां घोटकी में बि रेडियो जो शौक़ु ख़तमु न थियो आहे। अॼु बि माण्हू पुराणा रेडियो खणी कारीगरनि वटि मरमत करण लाइ पहुचनि था। उहा ॻाल्हि साबित करे थी त टेक्नोलॉजी जी तेज़ रफ़्तार तरक़ी बावजूदि रेडियो पंहिंजी अहमियत बरक़रार रखी आहे। घोटकी जो हिकु कारीगर जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां रेडियो ठाहिण ऐं मरमत करण जो कमु करे रहियो आहे, ॿुधाए थो त शहर जा केतिरा ई माण्हू अॼु बि रेडियो ॿुधनि था। संदसि चवणु आहे त हिन केतिरे ई मशहूरु कंपनियुनि जा नायाब रेडिया ठाहे ऐं मरमत करे माण्हुनि ताईं पहुचाया आहिनि। ज़प को वधीक ॿुधंदा, सभ खां वधीक चइनि वारे सिस्टम को वधीक रेडियो खे ॿुधनि था माण्हू, FM खे। तव्हांखे केतिरो अर्सो थी वियो आहे हिन कमु तव्हां कयो पिया रेडियो जो? इहो कमु कंदा आहियूं 35-40 साल थी विया। जेका ई रेडियो ईंदा आहिनि, जेतिरा ई पुराणा हुजनि असां ठाहे वेंदा आहियूं। ॾेरकी में केतिरी आवाम जेकी हिन टाइम रेडियो ॿुधे थी पई? 80%। 80% आवाम जेकी आहे रेडियो ॿुधे थी, बिल्कुलु ई रेडियो। माहिरनि जो चवणु आहे रेडियो ऐं जदीद डिजिटल टेक्नोलॉजी गॾिजी वधीक असराइता बणिजंदा। शायदि जदीद नसल लाइ रेडियो हिकु पुराणो औज़ार हुजे, पर उन्हनि माण्हुनि लाइ जेके इन जे सुरीले आवाज़ सां वॾा थिया, रेडियो अॼु बि यादुनि, एहसासनि ऐं एतमाद जो नालो आहे। तस्वीरनि ऐं तेज़ रफ़्तार टेक्नोलॉजी सां भरियल हिन दुनिया में रेडियो अञा बि इहो सबक़ु ॾिए थो त कॾहिं कॾहिं सभ खां सादो आवाज़ ई सभ खां वधीक असराइतो हूंदो आहे। ख़बरूं हुजनि, मौसीक़ी हुजे या माण्हुनि खे हिक ॿिए सां जोड़ण जो कमु, रेडियो अॼु बि ख़ामोशी सां पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए रहियो आहे ऐं शायदि इन्हीअ करे इन जूं लहरूं कॾहिं बि ख़तमु न थींदियूं।